in MIS, Management Information System, and I have completed my MPhil, also University of Sindh in Accounts and Finance. So, अॼु जेको असां थोरो पढ़ंदासीं उहो बेसिक कंप्यूटर जे बारे में पढ़ंदासीं त कंप्यूटर आहे छा, छो जो हिकु लिटिल जेको आहे सो पोर्शन असांजे सिबा टेस्टिंग सर्विस वारनि छा कयो आहे असांखे ॾिनो आहे कंप्यूटर जो, सो थोरो पढ़िजे त कंप्यूटर आहे छा. कंप्यूटर जे बारे में असां हमेशह ॿुधो त आहे त कंप्यूटर असां पढ़ंदासीं, कंप्यूटर हीअ शइ आहे, कंप्यूटर एनहांस आहे, कंप्यूटर टेक्नोलॉजी आहे, लेकिन कंप्यूटर जेको आहे बेसिकली लैटिन वर्ड आहे. ठीकु आहे, कंप्यूटर ॿिनि शयुनि मां वरितल आहे. हिकु आहे कंप्यूट, ॿियो आहे टर. बाबा कंप्यूट जी माना छा आहे? कंप्यूट जी माना आहे कैलकुलेशन. छा बाबा? कंप्यूट जी माना छा आहे? कैलकुलेशन. ऐं टर जी माना छा आहे? लैटिन वर्ड जी माना आहे मशीन, यानी कि कैलकुलेशन मशीन. ठीकु आहे, इहा शइ असांखे ख़बर पइजी वई, कैलकुलेशन मशीन आहे. ऐं कंप्यूटर कुझु बुक्स लिखनि था त जेका आहे सा इंट्रोड्यूस कई वई आहे 1946 में, कुझु बुक्स लिखनि था 1947 में. ठीकु आहे, छो जो मल्टीपल बुक्स आहिनि, मल्टीपल उनजी सोच आहे, मल्टीपल राइटर आहिनि. सो उन सां गॾोगॾु चार्ल्स बेबेज इज़ द फादर ऑफ कंप्यूटर सॼो वेंदो आहे. ओके, जॾहिं असां कंप्यूटर जो वर्ड कंप्यूटर असांजे माइंड में ईंदो आहे त ख़बर हुजणु घुरिजे कंप्यूटर आहे कहिड़ी शइ. कंप्यूटर इज़ एन इलेक्ट्रॉनिक डिवाइस. सभ खां पहिरीं ॻाल्हि मेन शइ आहे कंप्यूटर इज़ एन इलेक्ट्रॉनिक डिवाइस. लिखूंसि था, कंप्यूटर इज़ एन इलेक्ट्रॉनिक डिवाइस which process data. Cha baba? Computer is an electronic device which process data and convert it into the ठीक है बाबा. कंप्यूटर इज एन इलेक्ट्रॉनिक डिवाइस. कंप्यूटर एक इलेक्ट्रॉनिक डिवाइस है. कंप्यूटर इज एन इलेक्ट्रॉनिक डिवाइस विच प्रोसेस डेटा एंड कन्वर्ट इट इनटू द इंफॉर्मेशन. ठीक है, एक असां सिस्टम ठाहियो पिया था, इनपुट, प्रोसेस एंड आउटपुट. कंप्यूटर जो परफॉर्मेंस ॾींदो आहे वो हिन बेसिस ते ॾींदो आहे. असां इनपुट ॾींदा आहियूं, कंप्यूटर छा कंदो आहे असांजी उन शइ खे प्रोसेस कंदो आहे. प्रोसेस असां इनखे ॿियनि लफ़्ज़नि में अगरि पंहिंजे वर्डनि में आणियूं त प्रोसेस माना थिंकिंग. छा बाबा? थिंकिंग, यानी कि कंहिं मरहले मां गुज़री वञणु. असां छा कंदा आहियूं, अगरि हिकु एग्ज़ाम्पल ॾिजे, जेकॾहिं कंहिं शख़्स खे चयो वञे त हीअ छा आहे, सवाल कयो वञे त हीअ छा आहे, त ॿियो जवाबु ॾींदो हीअ मार्कर आहे. माना पहिरियां हिन शख़्स हीअ छा कंदो, ॿुधंदो, ॿुधी करे दिमाग़ यानी कि प्रोसेस यानी कि दिमाग़ खां सोचींदो हीअ आहे हिकिड़ी शइ. छो जो एॾी फास्ट आहे, दिमाग़ त एॾी फास्ट आहे न, उहो जल्दी में सोचे थो पियो. त कंप्यूटर जी बि अक्यूरेसी आहे, उहो बि फास्ट आहे. उहो प्रोसेस करे उन खां बाद में छा कंदो आहे, असांखे जवाबु ॾींदो आहे. जेको जवाबु आहे उहो छा हूंदो आहे, उहो आउटपुट हूंदो आहे. ठीकु आहे बाबा. जेकॾहिं हिकु इनपुट आहे, ॿियो आउटपुट आहे. इनपुट एंड आउटपुट. इनपुट छा आहे? इनपुट जेके बि असांजा हार्डवेयर्स आहिनि, छा आहिनि? हार्डवेयर्स आहिनि. हार्डवेयर असांजा इनपुट असांजा छा आहिनि? हार्डवेयर आहिनि. ऐं आउटपुट बि असांजा छा आहिनि? हार्डवेयर आहिनि. जेके बि डिवाइसिस आहिनि, इनपुट डिवाइसिस जेके बि आहिनि उहे सभु असांजा हार्डवेयर आहिनि. ऐं सॉफ्टवेयर आउटपुट बि जेके असांजा डिवाइसिस आहिनि उहे असांजा छा आहिनि? हार्डवेयर आहिनि. ओके, इनपुट डिवाइसिस असल में इनपुट छा आहे तव्हांखे ऑलरेडी असां ॿुधायो आहे. ऐं प्रोसेस असल में ही असां चऊं था त प्रोसेस थी कंप्यूटर इनपुट. असां जेॾी महिल असां इनपुट कंदा आहियूं कंहिं बि शइ खे त कंप्यूटर जी प्रोसेसिंग कंदी आहे. त इहा प्रोसेसिंग थींदी कीअं आहे? ठीकु आहे, इहा प्रोसेसिंग थींदी कीअं आहे? प्रोसेसिंग खे थोरो ॾिसूं था त छा थींदो आहे, जॾहिं बि असां कंप्यूटर छा कंदी आहे, प्रोसेस कंदी आहे
त प्रोसेसिंग में हिते असां वटि हिकिड़ी लॉजिकल हब हूंदी आहे जेके असां चवंदा आहियूं ALU। छा चवंदा आहियूं? माना अर्थमेटिक लॉजिक, सॉरी इन खे चइबो ALU। बाद जी ॻाल्हि आहे, पहिरियों हूंदो आहे कंट्रोल यूनिट। छा आहे बाबा? कंट्रोल यूनिट। प्रोसेस में छा हूंदो आहे? कंट्रोल यूनिट। छा थींदो? असां जॾहिं बि डेटा ॾींदा आहियूं, सपोज़ कयो मां ही शइ कंप्यूटर में लिखी आहे, कंप्यूटर इज़ एन इलेक्ट्रॉनिक, यानी कि असां सम्झो था व्हाट इज़ कंप्यूटर। या तव्हां छा कयो था, जॾहिं न्यूमेरिक ॾियो था 2 + 2 इक्वल खे क्लिक कंदा आहियो त जॾहिं असां इनपुट ॾींदा आहियूं, इनपुट हार्डवेयर यानी कि असां जेके डिवाइसिस आहिनि, कीबोर्ड आहे, उन खां जेॾी महिल असां ॾींदा आहियूं त उहा प्रोसेस में ईंदी आहे। प्रोसेस खां पोइ हू छा कंदो आहे? पंहिंजो मैसेज किथे पहुचाईंदी आहे? कंट्रोल यूनिट ॾे। केॾे बाबा? कंट्रोल यूनिट ॾे। कंट्रोल यूनिट कमु कीअं कंदी आहे? थोरो कंट्रोल यूनिट खे पढ़ंदासीं त कंट्रोल यूनिट कमु कहिड़े बेसिस ते कंदो आहे? कंट्रोल यूनिट लाइक जीअं असांजी ट्रैफिक सिग्नल आहे। छा आहे बाबा? ट्रैफिक सिग्नल ॾिठा अथव कॾहिं? ट्रैफिक सिग्नल में छा हूंदो आहे त चौराहो हिकिड़ो हूंदो आहे, यानी कि 4 तरीक़े असां जेको आहे सो रोड हूंदा आहिनि, त उते हिकु सिग्नल हूंदो आहे। छाजे लाइ सिग्नल हूंदो आहे? त हिकिड़े वे ते उन ट्रैक ते जेको आहे सो व्हीकल्स खे इशारो ॾींदो आहे तव्हां वञो, ऐं ॿिए खे स्टॉप जो ऑर्डर ॾींदो आहे। छा कंदो आहे? स्टॉप जो ऑर्डर ॾींदो आहे। ठीकु आहे। अहिड़े ई बेसिस ते कंट्रोल यूनिट छा कंदो आहे बाबा? कंट्रोल कंदो आहे छा खे? जेका असां इनपुट ॾींदा आहियूं। हाणे मिसाल जी ॻाल्हि आहे, कंट्रोल यूनिट खां पोइ मां हिकिड़ी शइ तव्हांखे ॿुधायां, जीअं मूं अॻाणे लिखियो ALU, अर्थमेटिक लॉजिक यूनिट। हाणे मूं इनपुट ॾिनो आहे 2 + 2। छा? 2 + 2। 2 + 2 छा थींदो? 4 थींदो। त अर्थमेटिक लॉजिक यानी कंट्रोल यूनिट छा कंदी आहे? जेका मूं हुनखे डायरेक्शन ॾिनी आहे, जेका मूं हुनखे इनपुट ॾिनो आहे, त उन ई शइ खे चए थो त तुंहिंजो कमु किथे आहे? अर्थमेटिक लॉजिक यूनिट साइड ते आहे। छा? कहिड़े साइड ते आहे? अर्थमेटिक लॉजिक यूनिट साइड ते आहे। इहा शइ छा कंदी आहे? इन ई शइ खे लॉजिक यूनिट साइड ते मोकिलींदो आहे। त 2 + 2 जेको आहे, जिन खे असांजे अर्थमेटिक में न्यूमेरिक था अचनि, लॉजिकल में असांजा छा था अचनि? ग्रेटर देन, लेस देन, इक्वल्स, इहे शयूं अचनि थियूं। त इन्हनि खे छा कंदो आहे? इन्हनि खे सॉल्व आउट करे उन खां बाद में उहा शइ छा कंदी आहे? असां वटि स्टोरेज सिस्टम हूंदो आहे। छा हूंदो आहे? स्टोरेज सिस्टम हूंदो आहे। त हितां असांखे सॉल्यूशन ॾेई करे पोइ असांखे ऑप्शन ॿुधाए थो छा इन खे तव्हां स्टोर करणु चाहियो था या न। जे स्टोर कंदासीं त उहा शइ स्टोर में हली वेंदी, अदरवाइज़ छा थींदो? प्रोसेस मां डायरेक्ट असांखे आउटपुट ॿुधाईंदी। छा ॿुधाईंदी? आउटपुट। यानी कि इनपुट असां ॾींदासीं, इनपुट मां प्रोसेसिंग थींदो। प्रोसेसिंग कीअं थींदो? प्रोसेसिंग में असांजी जेका डिवाइस, असांजो जेको सिस्टम आहे उन में कंट्रोल यूनिट आहे। कंट्रोल यूनिट जे बेसिस ते छा थींदो? कंट्रोल यूनिट जे बेसिस ते सिधो असांखे ALU ॾे मैसेज वेंदो त सॉल्व आउट करण लाइ। उन खां बाद में जॾहिं असां कुझु ALU में कुझु रजिस्टर्ड बि हूंदा आहिनि, उन्हनि रजिस्टर्ड में उहा शइ कैलकुलेट थींदी आहे। उन कैलकुलेट खां पोइ असां अगरि उनखे स्टोर करणु चाहियूं था त सेव कंदासीं, अगरि जेकॾहिं उनखे स्टोर नथा कयूं तॾहिं बि असांखे आउटपुट मिली वेंदो। ओके ओके बाबा, कंप्यूटर जीअं तव्हां सां पढ़ियो आहे, कंप्यूटर इज़ इलेक्ट्रॉनिक डिवाइस विच प्रोसेस डेटा एंड कन्वर्ट इनटू द इंफॉर्मेशन। ओके, हाणे कुझु 4 मेजर रिसोर्सिस आहिनि। छा आहिनि? 4 बेसिक रिसोर्सिस। कंप्यूटर जा 4 बेसिक रिसोर्सिस आहिनि। माना ही उहे रिसोर्सिस आहिनि जिन जे सवा कंप्यूटर नथो हली सघे। ठीकु आहे, यानी कि लाज़मी कंहिं बि शइ खे ऑपरेट करण जे लाइ बेसिक रिसोर्सिस जी ज़रूरत हूंदी आहे। इन जे लाइ कंप्यूटर जे बेसिक जेको आहे सो रिसोर्सिस कहिड़ा आहिनि? उहे 4 आहिनि। कहिड़ा आहिनि? 4 आहिनि। नंबर पहिरियों छा आहे? सॉफ्टवेयर। नंबर 2 हार्डवेयर। नंबर 3 डेटा। नंबर 4 यूज़र। बाबा ही जेके 4 शयूं आहिनि इहे मेजर असांजा यानी कि रिसोर्सिस आहिनि जिन जे थ्रू असां कंप्यूटर हलाए सघूं था। मेजर उहे शयूं हूंदियूं आहिनि जेकर उन मां को हिकु बि न हुजे
त उहा अनकम्पलीट हूंदी आहे, उहा शइ अनकम्पलीट आहे। त ॾिसो असां सपोज़ था कयूं कंप्यूटर असां वटि आहे, उन कंप्यूटर में अगरि जेकॾहिं सॉफ्टवेयर को न थियल हुजे, प्रोग्रामिंग थियल न हुजे, छा असां उन कंप्यूटर खे ऑपरेट करे सघूं था? नो। जेकॾहिं सॉफ्टवेयर थियल न आहे कंप्यूटर सिस्टम में त असां सिस्टम खे ऑपरेट नथा करे सघूं। ऐं उन सां गॾु हार्डवेयर, चलो असांजे सिस्टम में कंप्यूटर में सॉफ्टवेयर थियल आहे, प्रोग्रामिंग थियल आहे, जेके बि कैंडिडेट आहिनि जीअं MS एक्सेल आहे, MS वर्ड आहे, बिल्कुलु इंस्टॉल थियल आहे कंप्यूटर में। हाणे असां वटि कीबोर्ड न आहे, ठीकु आहे, उन सां गॾु असां वटि माउस बि न आहे। कीबोर्ड माउसिस इहे सभु असां छा आहिनि? इनपुट डिवाइसिस आहिनि, इहे असांजा इनपुट डिवाइसिस आहिनि। अगरि इनपुट डिवाइसिस तव्हांखे ऑलरेडी ॿुधायो हुयो त इनपुट डिवाइसिस एंड आउटपुट डिवाइसिस इहे ॿई छा आहिनि? इहे असांजा हार्डवेयर डिवाइसिस आहिनि, ठीकु आहे बाबा, इहे असांजा हार्डवेयर डिवाइसिस आहिनि। हाणे जेकॾहिं असां वटि कीबोर्ड बि न आहे, असां वटि माउस बि न आहे, त असां डेटा एंटर करे सघूं था? नथा करे सघूं। यानी कि असां वटि अगरि हार्डवेयर न आहे त असां डेटा नथा पुट करे सघूं। हार्डवेयर खां बग़ैर बि कंप्यूटर न आहे। ओके, उन खां गॾो गॾु डेटा असां वटि सोर्स सभु सोर्सिस आहिनि, सॉफ्टवेयर बि आहे, हार्डवेयर बि आहे, यूज़र बि आहे, टे शयूं असां वटि आहे। सिर्फ़ु और सिर्फ़ु असां वटि डेटा न आहे। यानी कि तव्हां कंहिं जॻह ते जॉब कयो पिया, वर्क कयो पिया, ठीकु आहे, हाणे तव्हांखे वर्क करण लाइ कुझु बि न आहे, का बि शइ न आहे। तव्हां वटि यूज़र, तव्हां ख़ुदि यूज़र आहियो, ऑपरेटर आहियो, तव्हां पाण मौजूदु आहियो, तव्हां वटि सॉफ्टवेयर बि आहे, तव्हां वटि सॼो सिस्टम आहे हार्डवेयर, ऐं डेटा कान्हे, छा तव्हां वर्क कंदव? यानी कि विदाउट डेटा बि असां कमु नथा करे सघूं। इहा क्लियर थी वई? विदाउट डेटा बि असां कमु नथा करे सघूं। उन सां गॾो गॾु यूज़र छा आहे बाबा? यूज़र। त सपोज़ कयो हिन इंस्टीट्यूट में असां वटि कंप्यूटर जा क्लासिस हलनि पिया, कैंडिडेट बि सभु अचनि पिया, सभु कैंडिडेट वेठा आहिनि, हाणे सभु जा सभु नवां आहिनि जिनखे कंप्यूटर जी ABC बि कान थी अचे, ठीकु आहे। हाणे सिस्टम उनमें सॉफ्टवेयर अपलोड थियल आहे, हार्डवेयर बि आहे, डेटा बि आहे, लिखणु टाइप करण लाइ बि सभु कुझु आहे, पर अफ़सोस जी ॻाल्हि आहे उन वटि यूज़र कोन्हे, कोई हलाइण वारो कोन्हे को। छा यूज़र खां सवाइ कंप्यूटर कुझु आहे? यानी कि इहे उहे 4 बेसिक रिसोर्सिस आहिनि जिन जे बेसिस ते असां कंप्यूटर खे हलाईंदा रन कराईंदा आहियूं, ठीकु आहे बाबा। हाणे अचूं था, हीउ जेको असां लफ़्ज़ सॉफ्टवेयर खयो आहे, असल में सर तव्हां त 4 शयूं ॿुधायूं आहिनि, सॉफ्टवेयर, हार्डवेयर, डेटा एंड यूज़र। इहे सॉफ्टवेयर आहिनि छा? यही शइ आहे न, सॉफ्टवेयर छा आहे बाबा? ही सॉफ्टवेयर, हार्डवेयर, डेटा एंड यूज़र, बेसिक रिसोर्सिस असां पढ़िया। हाणे सॉफ्टवेयर उहा शइ आहे, उहा प्रोग्रामिंग आहे कंप्यूटर जी, जंहिंखे असां ॾिसी त सघूं था पर उनखे असां टच नथा करे सघूं। छा बाबा? सॉफ्टवेयर उहा शइ आहे जंहिंखे असां ॾिसी त सघूं था पर उनखे टच नथा करे सघूं। इहा शइ असांजी छा आहे? इहा असांजी सॉफ्टवेयर आहे। ओके, हाणे छा जेकॾहिं मां हिकिड़ी ॻाल्हि कयां, जीअं पेपर टेस्ट में अगरि अचे त मदरबोर्ड जेको आहे कंप्यूटर जो, इहो सॉफ्टवेयर आहे या हार्डवेयर आहे? छा आहे बाबा? हार्डवेयर आहे। यानी कि जेको मदरबोर्ड आहे उनखे असां टच करे सघूं था। जेके टचेबल थिंग्स आहिनि, फिज़िकली जेके असां टच करे सघूं, त उहे शयूं असांजूं छा आहिनि? उहे हार्डवेयर आहिनि। ऐं जेको असांजो यानी कि जेके अनटचेबल शयूं आहिनि उहे असांजूं छा आहिनि? उहे असांजूं सॉफ्टवेयर आहिनि, ठीकु आहे। हार्डवेयर जी जीअं असां ॻाल्हि कई आहे त हार्डवेयर फिज़िकल उहे कॉम्पोनेंट्स कंप्यूटर जा उहे फिज़िकल कॉम्पोनेंट्स जिन खे असां टच करे सघूं। छा करे सघूं? उनखे टच करे सघूं। उनखे ईअं न आहे त जेकॾहिं असां उनखे चऊं त हार्डवेयर उहे शयूं आहिनि जिन खे असां टच करे सघूं, छा जंहिंखे असां ॾिसी सघूं छा उहे हार्डवेयर आहिनि? सवाल आहे, उहे कंपोनेंट्स
कंप्यूटर जा उहे कंप्यूटर जेके असां ॾिसी सघूं, छा उहे हार्डवेयर आहिनि? बिल्कुलु आहिनि। हार्डवेयर खे असां टच बि करे सघूं था, हार्डवेयर खे असां ॾिसी बि सघूं था। ओके, उन खां बाद में आहे डेटा। डेटा छा आहे? डेटा असांखे ॿिनि फॉर्म्स में मिलंदी आहे। छा में? ॿिनि फॉर्म्स में। डेटा हिकिड़ी असांजी हूंदी आहे रॉ मटीरियल, ॿी असांजी छा आहे? यूज़फुल डेटा हूंदी आहे। छा हूंदी आहे बाबा? यूज़फुल डेटा। रॉ मटीरियल उहा आहे जंहिं मां असांखे कंप्लीट यानी कि को बि असांखे सेंस न मिले। छा? रॉ मटीरियल उनखे चइबो आहे जंहिं मां असांखे को बि सेंस न मिले। मां हिते लिखां थो ही छा आहे? हिन मां असांखे को बि सेंस नथो मिले। या ए खां वठी करे ज़ेड ताईं मां ABC लिखां थो, ए खां वठी ज़ेड ताईं मां ABC लिखां थो। छा इन मां को सेंस असांखे मिले थो? को वर्ड असांजो? पर जेकॾहिं उन्हनि मां असां छा कयूं, कुझु लेटर ॿाहिरि कढी अचूं, सपोज C खयोंसीं, O खईंसीं, M, कुझु असां लेटरनि खे खणी पाण में गॾु कया। हाणे इहो छा आहे? छा वर्ड हिकिड़ो ठहियो आहे? छा ठहियो आहे बाबा? कंप्यूटर। कंप्यूटर। हाणे जॾहिं असां ठाहियो आहे, वर्ड खे मिलायो आहे, कंप्यूटर। जॾहिं असांखे लफ़्ज़ कंप्यूटर ठही वियो त हाणे असांजे माइंड में उहा शइ अचे, कंप्यूटर इज़ एन इलेक्ट्रॉनिक डिवाइस विच प्रोसेस डेटा एंड कन्वर्ट इट इनटू द इंफॉर्मेशन। ठीकु आहे बाबा? माना डेटा असांखे ॿिनि फॉर्मनि में मिले थी, हिकु रॉ मटीरियल में, ॿियो यूज़फुल डेटा। ठीकु आहे। ऐं यूज़र, यूज़र छा आहे? यूज़र खणी चइजे यूज़र इज़ अ पर्सन हू ऑपरेट द कंप्यूटर। यूज़र उहो आहे जेको कंप्यूटर यानी कि कंप्यूटर खे ऑपरेट करे, उनखे असां छा चवंदा आहियूं? उनखे असां यूज़र चवंदा आहियूं। ये ॻाल्हि सम्झ में अची बाबा? हार्डवेयर, सॉफ्टवेयर, डेटा एंड यूज़र। हाणे असां हिकिड़ी शइ पढ़ी इनपुट डिवाइसिस, इनपुट एंड आउटपुट डिवाइसिस। हाणे इनपुट डिवाइसिस में कहिड़ियूं कहिड़ियूं शयूं अचनि थियूं? इनपुट डिवाइसिस में कीबोर्ड असांजी अचे थी, माउस। ठीकु आहे। आउटपुट में अगरि असां ॻाल्हि कयूं त आउटपुट में असांजी छा आहे? प्रिंटर थी अचे। ठीकु आहे बाबा? हाणे हिकिड़ो सवाल तव्हां खां आहे, असां मां जेको ही माइक ते ॻाल्हायां थो पियो, छा आहे? माइक ते ॻाल्हायां थो पियो, छा ही इनपुट डिवाइस आहे या आउटपुट डिवाइस आहे? छा आहे? इनपुट डिवाइस आहे। छो इनपुट डिवाइस आहे? छो जो आउं ॻाल्हायां थो, ठीकु आहे, मुंहिंजो आवाज़ वञे थो, ऐं मुंहिंजो आउटपुट छा आहे? हिन जो स्पीकर। छा आहे बाबा? आउटपुट छा आहे? उहो स्पीकर आहे। तंहिंजे करे ही इनपुट डिवाइस आहे ऐं स्पीकर छा आहे? उहो आउटपुट डिवाइस आहे। ओके। हाणे ॿियो हिकिड़ो सवाल आहे त ही जेको बोर्ड आहे, तव्हां वाइट बोर्ड ॾिसो पिया, ही वाइट बोर्ड हार्डवेयर आहे या सॉफ्टवेयर आहे? तव्हां सभिनी जो जवाबु इहो आहे त ही छा आहे बाबा? हार्डवेयर आहे। न, तव्हां ऑलरेडी मां तव्हांखे हिकिड़ो ॿुधायो त हार्डवेयर छा चइबो आहे? माना फिज़िकल कंपोनेंट्स ऑफ द कंप्यूटर। छा बाबा? फिज़िकल कंपोनेंट्स ऑफ द कंप्यूटर। छा ही वाइट बोर्ड कंप्यूटर जी कंपोनेंट आहे? कंप्यूटर डिवाइस आहे? न आहे। तंहिंजे करे ही वाइट बोर्ड जेको आहे असांजे हार्डवेयर न आहे। गॉट इट? ओके। चलो ॿी हिकिड़ी सवाल ॿियो हिकिड़ो तव्हां सां आहे, हीअ जेके असां वटि लाइट हले थी पई, इहा लाइट आहे हार्डवेयर आहे या सॉफ्टवेयर आहे? छो बाबा? वेरी गुड, शाबाश। हाणे हिन मां तव्हांखे को क्वेश्चन आहे? ठीकु आहे बाबा। अॼु कुझु जेको आहे सो बेसिक कंप्यूटर क्लास इहो हुयो, तव्हां खां जेको आहे सो कुझु बेसिकली ॿुधायो। इंशाल्लाह नेक्स्ट टाइम जेको आहे तव्हांखे अॻिते जेको आहे सो कुझु अगरि प्रोजेक्ट कोशिशि कंदासीं, प्रोजेक्ट ते तव्हांखे पढ़ायो वेंदो, ऐं उन में नेक्स्ट असांजो क्लास जो जेको सिस्टम हूंदो कंप्यूटर जो अगरि थींदो त इंशाल्लाह तव्हांखे क्लासिफिकेशन ऑफ द कंप्यूटर एंड जेके जनरेशन ऑफ कंप्यूटर खे थोरो असां अॻिते मैंशन कंदासीं। ठीकु आहे। त ही शयूं कंप्यूटर जे बारे में कुझु अहिड़ियूं शयूं
तव्हांखे सवाल अची सघनि था, टेस्टुनि में अॻियां अची सघनि था, कुझु अहिड़ा तव्हांखे ॿुधाईंदो जीअं तव्हांखे बोर्ड तव्हांखे एग्ज़ाम्पल ॾिनो वियो हुयो त हीअ छा आहे, त असां चयो इहो हार्डवेयर आहे। पर हिकिड़ी शइ इहा नोट कजो त जेके फिज़िकल कॉम्पोनेंट्स कंप्यूटर जा हुजनि उहे सिर्फ़ु हार्डवेयर आहिनि। छा आहिनि? उहे हार्डवेयर आहिनि। छो जो कंप्यूटर जे सवाल में कंप्यूटर जी जेका असां टर्मिनोलॉजी ॻाल्हाई वेंदी आहे, ठीकु आहे, ॿी का टर्मिनोलॉजी न ॻाल्हाई वेंदी आहे। तंहिंजे करे इहा शइ तव्हां नोट कजो। ओके। ऐं वधीक जेके आहिनि से कुझु इनपुट डिवाइसिस मां तव्हांखे न आहिनि ॿुधाया। इनपुट डिवाइसिस एंड आउटपुट डिवाइसिस, इहे ॿई शयूं जेके आहिनि, इहे ॿई शयूं थोरो पढ़ी अचिजो त इनपुट डिवाइसिस छा हूंदा आहिनि ऐं आउटपुट डिवाइसिस छा हूंदा आहिनि। ठीकु आहे, थैंक यू वेरी मच। बंदि करे छॾी आहे, बंदि कयो। बंदि करे पोइ अटेंड